नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह जी ज़ेर सदारत संदस ऑफिस में एंटी इंक्रोचमेंट जे हवाले से एक आला सतह गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर टिनी तालुकनि जी असिस्टेंट कमिश्नरनि खे हिदायत कई त एंटी इंक्रोचमेंट फोर्स ऐं पुलिस जी मदद से गैर कानूनी अदावतुनि खे फौरी तौर ते हटायो वञे। इन्हनि वधीक चयो त जिन बि इलाइक़नि में गैर कानूनी तौर ते सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे उते गैर कानूनी अदावतूं कयूं वयूं आहिनि, इन्हनि खे सुप्रीम कोर्ट जे आर्डर्स तहत फौरी तौर ते मिसमार करे रिपोर्ट रोजानू की बुनियाद ते डिप्टी कमिश्नर मटियारी जी ऑफिस में जमा कराइन। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1, असिस्टेंट कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर हाला, असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद, DSP मटियारी, SHO एंटी इंक्रोचमेंट मुख्तियारकार हाला, मुख्तियारकार सईदाबाद ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।